अस्सलाम वालेकुम दोस्तों। 27 दिसंबर शहीद सिंध बेनज़ीर भुट्टो जी शहादत जे हवाले सां हिकिड़ो नज़म पेश कयां थो, जंहिंजो लेखक आहे सिंधी अदबी शाइर इम्तियाज़ नादम फुलपोटो। 27 दिसंबर जो लथो सिज लाल थी रत में, वयूं सुनसान थी बस्तियूं, वया कुल शहर हैरान थी, ऐं थी हैरान दुनिया कुल। उथियो तूफ़ान ओलह खां, क़यामत याद पइजी वई। रुनो वींझार माण्हू नई, रुनो मारूअड़नि मिठड़नि, बुढ़नि ॿारनि जवाननि भी, रुनी मखलूक धरतीअ जी, ऐं शायद उभ मथे तारनि। वॾनि मेड़नि में औरत जे हक़नि जा गीत ॻाईंदड़, मकारीअ जो विझी परदो, करे विया खून रहबर जो। दिलियूं टोड़े ग़रीबनि जूं, सियाणनि जूं अॿोझनि जूं, पयूं फतकी रुनियूं रत थी। रुकुम तारीख़ थी वई, असांखे याद ज़ैनब जी, करबला अची वई। तसलसल पियो मिले अॼु भी यज़ीदी जंग जो जग में, किरन था लाश धरती ते, कुसन था मोर माण्हू हित। ज़्यादी दौर आहे तिड़े, उभा हथियार आहिनि हित। ही कातिल प्यार जा कातिल, ऐं तहज़ीबुनि जा थी कातिल। ही तुंहिंजी भी ऐं मुंहिंजी भी, उमेदुनि जा थी कातिल। ही पाकिस्तान जे आहिनि, किरोड़े अवाम जा कातिल। हिननि सां ठाह पेरनि ते, वहाइणा कुहाड़ी जीअं। ए हिन मज़लूम धरतीअ जा, अचण वारा सपूतो कुल। परे रहजो, मकारनि मुंह जे कारनि सां। न रखजो दोस्ती भुलिजी, न झुकजो ॾाढ जे आॾो। अचण वारा नसुल मुंहिंजा, अथई धरतीअ जी पारत, अथई सरतीअ जी पारत। कदम सोचे पयो खणजां, कसम तोखे ॾियां थो मां। कदम सोचे पयो खणजां, कसम तोखे ॾियां थो मां। शहीद सिंध राणीअ जो, कसम तोखे ॾियां थो मां, कसम तोखे ॾियां थो मां।